नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तवाजी खिदमत में हाज़िर थियो आया। यकीनन अवां खे पसंद ईंदी सोई आहे त अज टे अहम मालूमाती सुवाल खणी तवाजी खिदमत में हाज़िर थियो आया ऐं उन्हनि जा जवाबात भी अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। त प्यारा दोस्तों, अॼु टे अहम मालूमाती सुवाल ऐं उन्हनि जा जवाबात तव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। सो ही आहिनि। पहिरें नंबर ते जेको सुवालु आहे सो ही आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभ खां पहिरीं जिन्ननि ऐं इंसाननि मां सभ खां पहिरीं कंहिंखे पैदा फ़रमायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जिन्ननि ऐं इंसाननि मां सभ खां पहिरीं कंहिंखे पैदा फ़रमायो। इन जो जवाबु आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभ खां पहिरीं जिन्ननि खे पैदा फ़रमायो। इंसाननि खां अॻु में अल्लाह पाक जिन्ननि खे पैदा फ़रमायो। हज़रत सय्यदुना आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी तख़लीक़ खां 2000 साल अॻु में हिन ज़मीन ते जिन्न मौजूदु हुआ, रहंदा हुआ। सुवाल नंबर 2 ही आहे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन मके पाक खां हिजरत फ़रमाए करे जॾहिं मदीनतुल मुनव्वरा में तशरीफ़ फ़रमा थिया त उहा ख़बर सभ खां पहिरीं मदीने पाक में कंहिं पहुचाई? त इन जो जवाबु आहे त प्यारा दोस्तों, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन मके पाक खां हिजरत फ़रमाए करे जॾहिं मदीनतुल मुनव्वरा में तशरीफ़ फ़रमा थिया त इहा ख़बर मदीने पाक में सभ खां पहिरीं हिकिड़े जिन्न पहुचाई। सुवाल नंबर 3 ही आहे त प्यारा दोस्तों, उहा कहिड़ी मस्जिद आहे जंहिंजी तामीर जिन्ननि खां कराई वई? त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु ही आहे त उहा मस्जिद बैतुल मुक़द्दस आहे जंहिंजी तामीर जिन्ननि खां कराई वई, यानी उन बैतुल मुक़द्दस खे जिन्ननि तामीर कयो। त प्यारा दोस्तों, ही 3 अहम मालूमाती सुवाल हुआ ऐं उन्हनि जा जवाबात मूं अवां जी खिदमत में अर्ज़ कया। वरी नई मालूमात में अवां जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।